अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं सियाद हयात अदबी रंग में अव्हां खे भली कार सिलसिलो आहे तारीख़ जा वर्क। अॼु तव्हांजे साम्हूं सिंध जी तारीख़ जो जेको सोनहरी वर्क पेश कंदासीं उहो आहे अरबन जो दौर। हूअं त ही अरबन जो दौर को सोनहरी वर्क न आहे पर तारीख़ जो हिस्सो आहे। अरबन 712 खां 1050 ताईं तकरीबन 350 साल सिंध ते हुकुमरानी कई। सिंध में अरब हुकूमत जो कायम थियण जो सबब मोहम्मद बिन कासिम जी सिंध ते काह ऐं राजा ॾाहर सां जंग जे नतीजे में थियो। हाणे जेकॾहिं असां सिंध ते अरबन जे हुकूमत अचण जा सबब ॻोल्हींदासीं त उन जा मुख़्तलिफ़ सबब आहिनि, छो त तारीख़ मुख़्तलिफ़ ज़ावियुनि सां लिखी वई आहे। हिन वक़्तु जेकी इस्लाम जा पैरोकार आहिनि उन्हनि जी नज़र में मोहम्मद बिन कासिम हीरो आहे, छाकाणि त हुन सिंध में इस्लाम आंदो ऐं सिंध खे बाबुल इस्लाम सॾियो वञे थो। ॿिए तरफ़ सिंध जा क़ौम परस्त आहिनि जेकी राजा ॾाहर खे पंहिंजो हीरो तस्लीम कनि था, छाकाणि उन्हनि जे नज़रिए मुताबिक़ कहिड़े बि मज़हब जो माण्हू जेकॾहिं पंहिंजी धरती, पंहिंजे क़ौम, पंहिंजे वसीलनि, पंहिंजनि हक़नि जे लाइ कंहिं धारे हमले आवर सां विढ़े त उहो शहीद आहे। बहरहाल तारीख़ में मुख़्तलिफ़ तज़ाद अहिड़ा मौजूद आहिनि ऐं जेकी पढ़ंदड़ आहिनि तारीख़ जा या ॿुधंदड़ आहिनि उन्हनि जे पंहिंजी नेचर ते, उन्हनि जे पंहिंजे नज़रिए ते छॾियल आहे त उन जी माना कहिड़ी कढनि था। मोहम्मद बिन कासिम जे हमले जा जेके मुख़्तलिफ़ सबब ॿुधाया वञनि था, हिकु त पुराणी हिकिड़ी मिथ आहे जंहिंखे हिन वक़्त जे तारीख़दाननि रद्द करे छॾियो आहे। उहा इहा आहे त श्रीलंका मां कंहिं जहाज़ ते, कंहिं ॿेड़े ते समुंड जे ज़रिए उन वक़्तु वापार हिंदुस्तान खां चाइना ताईं यको ॻंढियल हूंदो त उन वक़्तु इस्लामी ख़िलाफ़त जे लाइ, मुस्लमाननि जे ख़लीफ़े जे लाइ कंहिं तोहफ़ा मोकिलिया हुया ऐं उहो जहाज़ देबल जे बंदरगाह वटि कंहिं सामूंडी फोरनि जे हथां फुरिजी वियो हुयो ऐं उहे माण्हू क़ैद थिया हुया। उन्हनि क़ैदनि मंझां कंहिं छोकिरीअ हिजाज बिन यूसुफ ॾांहुं ख़त लिखियो हुयो, असांखे आज़ादु करायो, जंहिंजे नतीजे में हिजाज बिन यूसुफ पहिरें त राजा ॾाहर ॾांहुं ख़त लिखियो, इहे क़ैदी आज़ादु कयो ऐं लुटियल सामान वापसि कयो। पर जॾहिं राजा ॾाहर ॿुधायो त इहे माण्हू असांजे कब्ज़े में न आहिनि त उन हमिलो कयो ऐं मोहम्मद बिन कासिम जे अॻुवाणी में हिकिड़ी फ़ौज मोकिली। पर हिन वक़्तु इन राय खे, इन मिथ खे जेके जदीद तहक़ीक़ कनि था तारीख़ जा माण्हू, उन्हनि रद्द करे छॾियो आहे, छाकाणि त अरबन जो सिंध ते इहो पहिरियों हमिलो न हुयो। हिन खां अॻु में सिंध ते अरबन जा तक़रीबन 14 हमला थी चुका हुया ऐं पहिरियों हमलो हज़रत उमर फारूक जे ख़िलाफ़त जे दौर में थियो हुयो। ॿियो हमलो उनखां पोइ थियो हो, हज़रत उस्मान गनी जे दौर में थियो हुयो ऐं अहिड़े तरीक़े सां 14 हमलनि मंझां कुझु किताबनि में इहो बि आहे त हिजाज बिन यूसुफ हिन खां अॻु में बि उन वक़्त जे ख़लीफ़े अब्दुल मुल्क ॾांहुं पैगाम मोकिलियो हो त असांखे इजाज़त ॾियो त सिंध हिकु ख़ुशहाल मुल्क आहे, उन ते असां हमिलो कयूं, उन ताईं असांजी हुकुमरानी क़ाइमु थिए, पर उनखे रोकियो हो। उनखां पोइ जॾहिं वलीद अब्दुल मुल्क तख़्त ते वेठो त हजाज बिन यूसुफ उन खे सम्झाए वरितो ऐं उन खे चयो त तव्हां असांखे इजाज़त ॾियो, जेकर असां सिंध में जंग हाराए आयासीं त सॼो जंग जो ख़र्च ऐं ख़िराज असां तव्हांखे भरे ॾींदासीं ऐं टीण ते भरे ॾींदासीं। उन शर्त ते हिजाज बिन यूसुफ खे उन ख़लीफ़े इजाज़त ॾिनी ऐं हुन मोहम्मद बिन कासिम जे अॻुवाणी में ही लश्कर मोकिलियो। सिंध ते सिर्फ़ अरबन जो हमिलो न, पर उनखां अॻु में ईरान ऐं ॿियनि जा हमला थी रहिया आहिनि। उनजा बुनियादी सबब इहे हुया त सिंध हिकु ख़ुशहाल मुल्क हुयो, सरसब्ज़ मुल्क हुयो ऐं उनखां पोइ पुरअमन मुल्क हुयो। सभिनी मुल्कनि में जंगियूं हुयूं पर सिंध मंझां कंहिं बि हुकुमरान कंहिं ॿिए मुल्क ते जंग न कई आहे, जंहिंजे करे हर मुल्क में इहा रवश हुई उन वक़्तु त ॿिए मुल्क ते काह कजे त सिंध उन्हनि जे लाइ हिकिड़ो सुखियो सताबो ऐं ख़ुशहाल मुल्क हुयो। ॿियो सबब इहो हुयो त अरब बि उन वक़्तु मुख़्तलिफ़ मुल्कनि ते पंहिंजूं काहूं करे रहिया हुया त सिंध उन्हनि जे बॉर्डर सां लॻे पई त उन्हनि अॻु में बि काहूं कयूं मकरान वारे इलाइक़े ते, बलूचिस्तान वारे इलाइक़े ते,
त इहो सबबु हुयो जंहिंजे करे हुन सिंध ते काह कई। सरासरी तौर ते ईअं खणी चऊं त सिंध में जेके मज़हबी मतभेद हुई उन वक़्तु राजा ॾाहर जे दौर में हिकिड़ो इहो सबबु हुयो। ॿियो इस्लाम जो जेको पैगाम हुयो उन में जेका ऊच नीच जो ख़ात्मो हुयो, तबका न हुया, इहो सबबु हुयो। उनखां पोइ ॿियो मेन सबबु इहो बि हुयो त सिंध उन वक़्तु ख़ुशहाल हुई, पुरअमन हुई, जंहिंजे करे खोड़ सारा ॿाहिरियां हमलावर सिंध जे लाइ हमले करण जे लाइ आता हुया। बहरहाल मोहम्मद बिन कासिम जे हमले खां पोइ हिकु त उन्हनि वटि जदीद औज़ार हुया, मंजनीकूं हुयूं, ऐं हितां जे माण्हुनि वटि अहिड़ा जदीद औज़ार न हुया। हिकिड़ो इहो बि सबबु बनियो जंहिंजे करे मोहम्मद बिन कासिम ही दरिया जो ओलाहो पासो आसानी सां फतेह कंदो कंदो ब्रह्मणाबाद में राजा ॾाहर सां जंग लॻी। ऐं उन जंग में राजा ॾाहर जो जेको हिकिड़ो जुमिलो आहे उहो ॾाढो ज़बरदस्त आहे त जेकॾहिं मां अरब हुकुमरान खे शिकस्त ॾिनी त मूं पंहिंजे वतन जो बचाव कयो, पर जेकॾहिं मां मारियो वियुसि त तारीख़ लिखंदी त हिकु अहिड़ो हुकुमरान हुयो जेको पंहिंजी धरती जे लाइ, पंहिंजे वतन जे लाइ ऐं पंहिंजनि माण्हुनि जे लाइ विढ़ंदे शहीद थी वियो। बहरहाल उनखां पोइ राजा ॾाहर जीअं शहीद थियो, मोहम्मद बिन कासिम इहे जंगियूं कंदो ऐं मुल्तान ताईं पहुतो। मुंहिंजे हिन वीडियो जो मक़सदु इन सॼी कहाणी खे बयानु करणु आहे, तंहिंजे करे मां मुख़्तसर तव्हांखे ॿुधायां थो त मोहम्मद बिन कासिम खे 4 सालनि जी हुकुमरानी खां बाद में जॾहिं ख़लीफ़ो तब्दील थियो त मोहम्मद बिन कासिम खे वापसि घुरायो वियो ऐं मुख़्तलिफ़ तरीक़नि सां तारीख़ में लिखियलु आहे। किथे आहे त हुनखे ढगे जी खल में बंदि करे ऐं अज़ियतुनि सां मारियो वियो, कंहिं में लिखियलु आहे त 7 साल जेल में रखियो ऐं अज़ियतुनि सां मारियो वियो। बहरहाल उन खां बाद में सिंध ते यज़ीद जी हुकुमरानी थी। ही उहो यज़ीद कोन हो जंहिं इमाम हुसैन सां जंग कई, ही यज़ीद बिन अबी कशफा हुयो। उनखां पोइ हबीब बिन मुहल्लब जी हुकुमरानी ऐं अहिड़े तरीक़े सां तक़रीबन 11 गवर्नर रहिया आहिनि बनु उमैया जा। बनु उमैया जो आख़िरी जेको गवर्नर सिंध ते हुयो उहो हुयो मंसूर। उन पंहिंजे बनु उमैया सां बग़ावत कई उन वक़्तु जंहिं वक़्तु बनु उमैया सां बनु अब्बास जो जंग हुई मथे ख़िलाफ़त बनु अब्बास सां हली वई। बनु अब्बास जीअं ख़िलाफ़त ते आया त हुननि पंहिंजो गवर्नर मुफ़लिस अल अब्द सिंध में गवर्नर करे मोकिलियो ऐं हुननि जा तक़रीबन 34 गवर्नर हिन सिंध ते रहिया। पर बनु अब्बास जीअं त पंहिंजनि ई मसइलनि में हुया, तंहिंजे करे सिंध ते हुननि जी का गिरफ़्त न थी सघी ऐं सिंध में मुख़्तलिफ़ क़िस्म जा टोला अलॻि अलॻि रियासतुनि ते हुकुमरानी कंदा रहिया। बनु अब्बास जो आख़िरी गवर्नर सिंध में हारून बिन अबी ख़ालिद हुयो। उन खां पोइ हबारी ख़ानदान जी जेका आहे सा हुकुमरानी शुरू थी सिंध में, यानी त अरबन जा 3 ख़ानदान बनु उमैया, बनु अब्बास ऐं हबारी ख़ानदान। हबारी ख़ानदान जी शुरूआत उमर बिन अब्दुल अज़ीज़ सां थिए थी, जंहिं जो जनम बि सिंध में थियो ऐं उन अब्बासी ख़लीफ़ा ॾांहुं लिखियो त तव्हां मूंखे हुकुमरानी ॾियो सिंध जी त मां तव्हांखे सिंध ते मुकमिल कंट्रोल करे ॾियां। हुन जॾहिं लिखत में हिन खे गवर्नरशिप ॾिनी त हुन सिर्फ़ु उनखे नाले तौरु इस्तेमालु कयो, पर हिते आज़ादु ऐं ख़ुदि मुख़्तियार पंहिंजी ममलकत क़ाइमु कई। अहिड़े तरीक़े सां तक़रीबन 8 हुकुमरान हबारी ख़ानदान जा रहिया ऐं आख़िरी हुकुमरान ख़फ़ीफ़ हुयो, जंहिंखां पोइ सूमरनि जो दौर शुरू थिए थो। अहिड़े तरीक़े सां अरबन जी तक़रीबन 350 साल सिंध ते 3 मुख़्तलिफ़ हुकुमराननि जी हुकूमत रही आहे। हिन वीडियो में ज़ाहिर अरबन जा काफ़ी सारा मामलात आहिनि जेके डिस्कस में न आया आहिनि। मुंहिंजो मक़सदु सिर्फ़ु तव्हांखे ॿुधाइणु हुयो त केतिरा ख़ानदान हिते सिंध ते अरबन जा रहिया आहिनि ऐं केतिरो वक़्तु रहिया आहिनि। असांजी कोशिशि आहे त तव्हां सां तारीख़ जा मुख़्तसिर वर्क तव्हां सां पेश कयूं ऐं इनशाअल्लाह वरी इहे नेक्स्ट वीडियो ठाहींदासीं त उन में डिटेल ॾींदासीं। तव्हांखे असांजा वीडियो कीअं लॻनि था, जेकॾहिं का इन में थोरी घणी ॼाण आहे या के कमियूं कोताहियूं आहिनि उन्हनि जी निशानदही ज़रूरु कयो, पंहिंजा कमेंट्स ॾियो, पंहिंजा राया ॾियो ऐं जेकॾहिं तव्हांखे असांजा वीडियो पसंदि अचनि था त उनखे लाइक ज़रूरु कयो ऐं सब्सक्राइब कयो असांजे चैनल खे जेको आहे अदबी रंग। इनशाअल्लाह वरी ॿी वीडियो सां मिलंदासीं जंहिंमें सूमरनि जो ज़िक्र कंदासीं। ॾिसंदा रहो अदबी रंग।